बार्डर जे शहरियुनि सां नाइंसाफ़ी जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल केतिरनि साल खां बार्डर जा शहरी बार्डर खे तालखे जो दर्जो ॾियारण लाइ मुसलसल एहतिजाज करण बावजूद बि चूंडियल नुमाइंदनि बार्डर खे तालखे जो दर्जो ॾियारण खां को बि तारुक न वरितो आहे, जॾहिं केतिरा ई भेरा बार्डर तलख़ी जो ऐलान थियण बावजूद बार्डर तलख़ी नोटिफिकेशन जारी न थी सघियो आहे। बार्डर जे शहरियुनि पारां हाफ़िज़ सदाम जुणेजो शंकर रोड महकूम जुणे जी अॻवानी में हथनि में बैनर खणी बार्डर शहर खे तालखे जो दर्जो ॾियारण लाइ टाउन हॉल खां हैदर चौक ताईं एहतिजाज कयो। एहतिजाज में बार्डर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हू शिरकत कई। उन मौक़े ते नसरुल्लाह लाको महकूम जुणेजो शंकर रोड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बार्डर शहर खे तालखे जो दर्जो न ॾियणु बार्डर वासियुनि सां ज़्यादती आहे। हिननि चयो त बार्डर तालको न थियण सबबि हितां जो कारोबार तबाह थी वियो आहे, जंहिं करे हितां जो क़दीमी वापारी तबिको शेख ऐं दीवान बार्डर मां लॾ पलाण करे ॿियनि शहरनि ॾांहुं हलिया विया आहिनि, जंहिं करे शहर तबाही ऐं बर्बादी जो मंज़र पेश करे रहिया आहिनि। वज़ीर आला सिंध पाकिस्तान पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कंदे चयो त मुंहं जे दड़े जी कुख मां जनम वठंदड़ बार्डर शहर खे तालके जो दर्जो ॾेई बार्डर शहर जा समूरा बुनियादी मसइला हल करे बार्डर वासियुनि सां इंसाफ़ कयो वञे, न त एहतिजाज जो सिलसिलो जारी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।